अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जे ड्रामे मोहराजी अपडेट संग हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अरमीन जेका हिकु वॾी चाल खेॾी दोस्तों, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दाइम खे जेको पंहिंजी धीउ खां जेको हटाइण जे लाइ, जीअं उहो हुनजो रिश्तो मुंहिंजी धीउ सां पको न थिए, उनजे करे हुन एॾी वॾी चाल खेॾी दोस्तों जो पंहिंजो करोड़नि जो नुक़सानु करे चुकी आहे। ऐं जेको हमज़ा वारनि जे गोदाम खे जेको बाहि ॾियारण में सॼो अरमीन जो हथु आहे। ऐं उन में जेको आहे त हमज़ा ऐं फरीद हमदानी जो जेको त करोड़नि जो नुक़सानु थी चुको आहे दोस्तों। ऐं तव्हांखे ॾसींदो हलां त दाइम जो चाचो जॾहिं दाइम सां गॾु अरमीन जी घर वियो दोस्तों, अरमीन हिकु अहिड़ी चाल खेॾी जो हुननि खे एतिरो ज़लील कयो, घर में घुराए एतिरो ज़लील कयो जो हू जेको पंहिंजी इंतिहा खां माना वधीक जेको शर्मिदा थी करे ऐं घर खां वापसि निकिता। ऐं जेको आहे त हुननि खे जेको पंहिंजे घर वारनि खे अरमीन मुतमिन करण जे लाइ पंहिंजी धीउ खे चयो त हू जेको आहे त ॾाज में मूंखां हेतिरी रक़म पोइ घुरे 5 करोड़ दोस्तों। जॾहिं त उहा छोकिरी ॿुधो ऐं हुनखे नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त हुनखे पंहिंजी जेका आहे अलीज़ो दोस्तों हुनखे सम्झाईंदी ऐं चवंदी त तूं दाइम सां मिल, छो त दाइम तोसां सची सची ॻाल्हि कंदो। जे इहा ॻाल्हि दिलि में दाइम खे हूंदी 5 करोड़नि वारी त तोसां कंदो, तूं हुन सां तेज़ न थी जांइ। जे अहिड़ी का ॻाल्हि हुजे त तूं भले हुनखे ॿूथ ते 2 चमाटूं वाहे कढिजांइ, पर तोखे जेको आहे त मां सोचां थी त इहो ॻाल्हि जेका आहे त हिन जो उबदड़ हूंदी। आंटी जेका असां गॾु लिकाराई आहे या आंटी हुननि सां माना ॿियो को मसइलो कयो आहे त दाइम सां उहो मिलण जी कोशिशि कंदी नेक्स्ट एपिसोड में दोस्तों नेक्स्ट एपिसोड में अरमीन जेको ॿिटंगी फासण वारी आहे दोस्तों। ऐं अलीज़ो हुनखे चवंदी त जेको गोदाम खे बाहि ॾियण वारो जेको मामिलो आहे त उन मामले खे ऐं हिन मामले खे जेको गॾु करे दाइम खे ज़लील करे घरों कढण वारे खे त उहो हिक ॿिए सां मिले थो, तो मामिलो माना गोदाम खे बाहि ॾियण जो इन करे कयो आहे तूं दाइम खे ज़लील करे कढी सघीं घरों। अलीज़ो जेको आहे त ताईं पहुची चुकी आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जीअं अरमीन जंहिं माण्हू खे चई करे आग लॻराई आहे हुनखे गोदाम खे दोस्तों, त नेक्स्ट एपिसोड में उनजी गाॾीअ जो बि पतो अची वेंदो दोस्तों। ऐं पोइ जेको आहे त अरमीन जा पघर लहंदा चढ़ंदा दोस्तों। त नेक्स्ट एपिसोड तमामु ज़बरदस्त थियण वारो आहे, त ॾिसण न विसारिजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हर पल जियो ते दोस्तों। त उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी गॾु थींदासीं तव्हां सां कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।